असां हिन वक़्तु साईं खीमन मुलाणीअ जे असुल जनम भूमि घर ते हींअर पहुची चुका आहियूं ॻोठ दरस में मोरे जे वेझो। ऐं असांखे जेको हिते रहंदड़ आहे घर अंदरि उन असांखे इजाज़त ॾिनी आहे त तव्हां जेको आहे अचो ऐं घर जो तव्हां मुआइनो कयो। या हींअर उन ई सूरत में साईंअ जी हीअ जॻह मौजूदु आहे। साईं ही अव्हांजो घर साईं खीमन मुलाणी हिन जी आॾो वारी गेट जेका आहे उहा बीठल आहे ऐं बल्कि पोइ जेका पोई आहे उहा थोरी किरी पई आहे जंहिंजे असांखे पाण काफ़ी ॾुख पातो आहे। त तव्हांजी हीअ जनम भूमि माशाल्लाह हिन वक़्तु बि उहो कमु थियल आहे अॼु खां 100 साल पहिरियां जो कमु थियल आहे। 100 साल पहिरियां जो कमु थियल आहे ऐं तमामु ज़बरदस्त थियल आहे। ऐं हीअ अव्हांजी जनम भूमि साईं असां अव्हांखे हिन जो पंहिंजो दर्शन कराईंदो अॼु। थियो हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं साईं खीमन मुलाणीअ जे घर ॻोठ दरस में मोरे जे वेझो। ऐं असां सां गॾोगॾु साईं आहे साईं तव्हांजो नालो? अयाज़ अली अबड़ो। साईं ॻोठ जा वॾेरा आहिनि, ॻोठ जे चङा आहिनि जेके हिन वक़्तु हिते रहनि पिया ऐं उन जे मार्फत असां अचे पहुतासीं जॾहिं साईं खीमन मुलाणीअ अॼु खां 35 साल पहिरियां जेका तस्वीर असांखे मोकिली त उन चयो त मूंखे पंहिंजे घर जो दीदार करायो। हाणे असां त इहो कोन पिया ॻोल्हे सघूं, पोइ साईं जी असां मदद वरिती आहे साईं अबड़े साहिब जी। ऐं हिन वक़्तु जेको तव्हांजे घर में ऐं हींअर जेको रहे पियो हिनखे पंहिंजी तव्हांजी असुल जेका जेको मैप नक्शो ठहियलु आहे उहो अञा ताईं मौजूदु आहे उनजी हींअर रखवाली करे रहियो आहे। साईं तव्हांजो नालो? मोहम्मद यासीन साईं तव्हांजे घर में रहे पियो ऐं हीअ तव्हांजे घर जेके अञा ताईं यानी हिकिड़ी जान ॾेई बीठो आहे त उन मुताबिक़ उहा उन ई सूरत में उहा जॻह बीठी आहे। निहायत ई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं अॼु खां हींअर 78 साल पहिरियां तव्हां हितां वञी चुका आहियो। हिन वक़्तु तव्हांजी उमिरि 82-83 साल हींअर उमिरि आहे जॾहिं तव्हां 5 ऐं 6 साल जा हुयो त हिन ई दरनि मां गुज़रिया हूंदो, हिन थले ते तव्हां घुमिया हूंदो, हिन थले ते तव्हां रांदियूं खेॾियूं हूंदियूं ऐं उन जूं तव्हांखे यादगिरियूं अची रहियूं आहिनि जंहिंजे करे अॼु असां अव्हांजी हिन जनम भूमि पंहिंजे जनम जे जेके घर में उते जॾहिं असां पहुता आहियूं निहायत ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त उनखे अञा सारी जेका ठहियलु आहे बिल्डिंग उनखे उन बुनियाद ते उनखे नक्शे ते अञा ताईं उहो रखियो वियो आहे। असांजे अबड़े साहिब जी वॾी महिरबानी जंहिं असांखे कुर्ब मोहबत प्यार मां हेॾां वठी आयो ऐं असांजो वरी इहे मोहम्मद यासीन उन असांखे वठी आयो आहे पंहिंजे घर में जंहिं असांखे हिन जो दर्शन करायो आहे। निहायत ई बेहद ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त साईं खीमन मुलाणी हाणे हीअ जेके दोस्त आहिनि हीअ बि जेका तव्हांखे कुझु तासरात ॾींदा। साईं तव्हां छा था चवणु चाहियो साईं जी आॾो? साईं ॾाढी असांखे दिली ख़ुशी थी त कम से कम हिन जॻह जा के मालिक ज़ाहिर थिया आहिनि। जी जी जी। ऐं हुननि पोइवारी कई आहे पंहिंजी जॻह जी। सिर्फ़ु पंहिंजे अखियुनि खे हिकिड़ो ठार ॾियण लाइ अखियुनि जा नेण ऐं हुन जा अखियुनि खे ठारण लाइ हुननि इहा घुर क़दीमी विरसो आहे माशाल्लाह कंहिं दौर जो आहे। हिन वक़्तु ताईं अहिड़े एंटीक ॿिए के बचूं न आहिनि। जी जी। असांजे ॻोठ में वार्ड 23 में सिर्फ़ु इहा ई आहे हिकिड़ी एंटीक जेका वञी हिन महिल ताईं बची आहे। जी जी। जंहिंखे ही भाऊ असांजो ॻोठ जो लाखो साहिबु आहे यासीन लाखो। हा ही अकेलो आहे, हिन जो हिते को ॿियो फैमिली मेंबर न आहे जेको पाण हिनखे संभालींदो। वाह वाह सही वाह वाह साईं इहे तव्हांखे लख लख शाबसूं आहिनि। तव्हां हिन क़दीमी वरसनि खे तव्हां संभाले उन सूरत में तव्हां रखियो आहे। साईं खीमन मुलाणी जी हीअ जॻह जेका विरहाङे खां अॻु तमामु अज़ीम शाहकार बिल्डिंग हुई जेका हिन वक़्तु पोइ हिते रही चुकी आहे उनजो अॻु उहो ज़ाहिर आहे। ऐं जेको हिते हींअर यासीन लाखो साहिबु रहे थो उन इहा इनखे बरक़रार रखण लाइ इहो ई फ़ैसिलो कयो आहे त आउं जॾहिं हीअ जॻह जी मरमत ऐं तामीर कराईंदुसि त हुनजो अॻु हिसो जेको दरस ॻोठ में अदे अयाज़ अहमद अबड़े जे मदद सां उन जे मुनासिबत सां साईं खीमन मुलाणीअ जो घर असां जेको ॾिठो असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं असां अदे अयाज़ अबड़े जा जंहिं असांखे उहो तारीख़ी मक़ाम ॾेखारियो तारीख़ी मक़ाम ॾेखारियो उन जी जेका हिस्ट्रीअ बाबति असांखे ॼाण ॾिनी ऐं असां बेहद शुक्र। साईं खीमन मुलाणीअ जो ही घर विरहाङे खां अॻु जो ठहियलु आहे ऐं सन 1947 या 48 में जॾहिं 6 साल जा हुया साईं खीमन मुलाणी त उतां लॾपलाण कई ॻोठ दरस शरीफ़ वेझो मोरो। उन वक़्तु ज़िलो हुयो नवाब शाह ऐं हिन वक़्तु ज़िलो आहे नौशरो फिरोज़।
त साईं खीमन मूलाणी हिन वक़्तु 83 साल जा आहिनि ऐं जॾहिं 6 साल जा हुया त पंहिंजे हिन घर मां लॾ पलाण करे ऐं हलिया विया ऐं हिन वक़्तु असां उनखे पंहिंजे पुराणे घर जो जॾहिं ही दर्शन करायो त निहायत बेहद ख़ुशि थिया ऐं उन घर में जेको मोहम्मद यासीन लाखो रहे पियो उहो पिणु हिन घर जी बनावट ऐं सजावट जेका अॻु हुनजो आहे फ्रंट जेको हुनजो हिसो आहे उनखे बरक़रार रखण जो हुन या वाइदो कयो ऐलान कयो त हिनखे जेको फ्रंट हिसो आहे उहो मां साॻियो बरक़रार रखंदुसि ऐं पोइ ते 2022 जी बरसाति खां पोइ घरु जेको आहे सो किरी पियो ऐं काफ़ी ही डबल मंज़िल ठहियलु हुयो घरु डबल मंज़िल ऐं तमामु वॾी सजावट सां नक्शे सां घरु ठहियलु हुयो पर 2022 जी बरसाति में वॾो नुक़सानु थी वियो ऐं सिर्फ़ु अॻु वारे हिसे खां सवाइ बाक़ी पोइ ते उहो डेमोलिश थी वियो किरी पियो घरु त हिन वक़्तु हिनखे रिपेयर जी ऐं हिनखे नई अॾावत जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं जेको आॾो वारो हिसो आहे उहो मोहम्मद यासीन लाखो जेको पिणु सिंधी प्यारो भाउ आहे उहो जिते हिन वक़्तु साईं खीमन मूलाणी जे घर में रहे थो उन इहो ई ऐलान कयो आहे त इन जी जेका फ्रंट वारो हिसो आहे इहो बरक़रार रखंदे उन वक़्त जूं दर ऐं दरियूं आहिनि जेके शायदि शीशम जो काठ हुयो शीशम जे काठ जूं उहे ठहियल आहिनि ऐं हिन घर में हिकु पुराणो जनर पिणु पियल हुयो जेको पिणु उहो साईं इस्तेमालु कयो हूंदो। अच्छा पिले वारे के थी वियो। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं साईं खीमन मूलाणीअ जे घर ॻोठ दरस में मोरे जे वेझो ऐं असां सां गॾोगॾु साईं आहे साईं तव्हांजो नालो अयाज़ अली अबड़ो साईं ॻोठ जा वॾेरा आहिनि ॻोठ जे चङा आहिनि जेके हिन वक़्तु हिते रहनि पिया ऐं उन जे मार्फत असां अचे पहुतासीं जॾहिं साईं खीमन मूलाणीअ अॼु खां 35 साल पहिरियां जेका तस्वीर असांखे मोकिली त उन चयो त मूंखे पंहिंजे घर जो दीदार करायो हाणे असां त इहो कोन पिया ॻोल्हे सघूं पोइ साईं जी असां मदद वरिती आहे साईं अबड़े साहिब जी ऐं हिन वक़्तु जेको तव्हांजे घर में ऐं हींअर जेको रहे पियो हिनखे पंहिंजी तव्हांजी असुलु जेका जेको मैप नक्शो ठहियलु आहे उहो अञा ताईं मौजूदु आहे उनजी हींअर रखवाली करे आयो साईं तव्हांजो नालो मोहम्मद यासीन साईं तव्हांजे घर में रहे पियो ऐं हीअ तव्हांजे घर जेके अञा ताईं यानी हिकिड़ी जान ॾेई बीठो आहे त उन मुताबिक़ उहा उन ई सूरत में उहा जॻह बीठी आहे निहायत ई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं अॼु खां हींअर 78 साल पहिरियां तव्हां हितां वञी चुका आहियो हिन वक़्तु तव्हांजी उमिरि 82-83 साल हींअर उमिरि आहे जॾहिं तव्हां 5 ऐं 6 साल जा हुयो त हिन ई दरनि मां गुज़रिया हूंदो हिन थले ते तव्हां घुमिया हूंदो हिन थले ते तव्हां रांदियूं खेॾियूं हूंदियूं ऐं उन जूं तव्हांखे यादगिरियूं अची रहियूं आहिनि जंहिंजे करे अॼु असां जे हिन जनम भूमि पंहिंजे जनम जे जेके घर में उते जॾहिं असां पहुता आहियूं निहायत ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त उनखे अञा सारी जेका ठहियलु आहे बिल्डिंग उनखे उन बुनियाद ते उनखे नक्शे ते अञा ताईं उहो रखियो वियो आहे असांजे अबड़े साहिब जी वॾी महिरबानी जंहिं असांखे कुर्ब मोहबत प्यार मां हेॾां वठी आयो ऐं असांजे वरी मोहम्मद यासीन उन असांखे वठी आयो आहे पंहिंजे घर में जंहिं असांखे हिन जो दर्शन करायो आहे निहायत ई बेहद ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त साईं खीमन मूलाणी हाणे हीअ जेके दोस्त आहिनि हीअ बि जेका तव्हांखे कुझु तासरात ॾींदा साईं तव्हां छा था चवणु चाहियो साईं जी आॾो साईं ॾाढी असांखे दिली ख़ुशी थी त कम से कम हिन जॻह जा के मालिक ज़ाहिर त हीअ जेका जॻह आहे हिन वक़्तु जिते असां मौजूदु आहियूं साईं खीमन मूलाणीअ जी जॻह ते ऐं उन वक़्तु असांजो यासीन लाखो जंहिंखे मां त ईअं सम्झो त तव्हां जेके प्यारा जेके सिंधी आहियो ऐं उन सां गॾु बि हीउ हिकिड़ो प्यारो सिंधी साईं तव्हांजे घर में जेका रहे पियो ऐं तव्हांजी हीअ निशानी उनखे बरक़रार रखण लाइ असां सां इहो ॻाल्हि ॿोल कई अथई त हीअ जेका हिन जी आॾो जेको नक्शो आहे आॾो जेके दर आहिनि उहा साॻी रखण जी सूरत में हुन फ़ैसिलो कयो आहे ऐं पोइ ते जेका उहो इहो कंदो साईं तव्हां पाण छा था चवणु चाहियो साईं जी साईं असां पोइ ते ॿ कमरा ठाहींदासीं ऐं साम्हूं माड़ी हूंदी असांजी ऐं नक्शो हूंदो निशानी साण हूंदी निशानी यानी जेका अॻु आहे उहो साॻियो हूंदो यानी साईं ईअं सम्झो त तव्हांजी जेका जॻह जी ज़िंदगी आहे ख़ाली ॿ कमरा न ॿधो हिन जी अहिड़ियूं ॿुझूं ठहियल हुयूं जॻहनि जूं
जो का ख़बर न साईं पवंदी। हले थोरी वीडियो हा हिन में मुंहिंजी में हले पई ॿिए में भला थोरी कयो हा हा कयो थोरो साईं अवां खां पुछंदासीं त ही जॾहिं कोई इमारत ठहियल हुई त तव्हां इमारत इहा घुमी उन टाइम में त हिननि इमारतुनि खे आॾो हेठि मथे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिठो कीअं ॾिठो कीअं हुनजी बनावट ठहियल आई साईं तमामु बहितरीनु ठहियल हुई हा। पर ईअं हुई जो जीअं खुफ़िया तौरु ठहियल हूंदो आहे न जी जी त हिकिड़े पासे खां वञ त वरी वापसीअ जो असांखे रस्तो न लभंदो हा वाह हिन जॻह जो वापसीअ जो रस्तो असांखे न जेसि ताईं वाह। मालिक असां सां गॾु न हुया अच्छा मथे जेका बनावट आई उहा कीअं ई थियल वधीक साईं बि साईं ॿुधाईंदो हा भला साईं लोह बि हुयो हुन मथे छितिन में हा। काठ बि हुयो हा ऐं ई लोह काठ दरियूं में ॾाढो हूंदो उन में हे दरियूं में हुन जूं पयूं आहिनि वाणियुनि वटि कमु ॾाढो कंदो हो। कम तो अच्छा हा, ॾाढी में हे ॾाढी ही जेको सामान आहे उन टाइम जो मौजूदु आहे मौजूदु आहे। साईं हे जेको दरियूं दर आहिनि उन टाइम जे जेके से मौजूदु आहिनि जेके हिन वक़्तु यानी निकतल आहिनि जंट बुने टाइम जो पुराणो ही हे जंट कोन्हनि जो ई अथव वाह वाह हे जंट बि साईं तव्हांजो आहे पुराणे दौर जो आहे। साईं साईं हे जंड जेके तव्हांजूं जेके अंबड़ियूं आहिनि ऐं जेके अन्न पीअंदियूं अटो ही उहो जंड अथव हा, उहो जंट आहे। ऐं तव्हां बि हिन जंड जी पीठल मानी खाधी हूंदी तव्हां बि हिन जंड जे पीठल अटे जी मानी खाधी हूंदी दरी ऐं हेॾा मथां मुलाणीअ जे असुल जनम भूमि घर ते हींअर पहुची चुका आहियूं ॻोठ दरस में मोरे जे वेझो ऐं असांखे जेको हिते रहंदड़ आहे घर अंदरि उन असांखे इजाज़त ॾिनी आहे त तव्हां जेको आहे सो अचो ऐं घर जो तव्हां मुआइनो कयो या हींअर उन ई सूरत में साईं जी हीअ जॻह मौजूदु आहे साईं ही अव्हांजो घर साईं खीमन मुलाणी हिन जी आॾो वारी गेट जेका आहे उहा बीठल आहे ऐं बल्कि पोइ जेका पोई आहे उहा थोरी किरी पई आहे जंहिंजे असांखे पाण काफ़ी ॾुख पातो आहे त तव्हांजी हीअ जनम भूमि माशाल्लाह हिन वक़्तु बि उहो कमु साईं हे अची वई तव्हांजी जॻह साईं हीअ हीअ अॻु आहे साईं तव्हांजी जॻह जो हे ॾिसो इहा आहे साईं ही त हा साईं ही घर आहे तव्हांजो अॻु उन ई सूरत में मौजूदु आहे हा साईं अॻु उन ई सूरत में मौजूदु आहे साईं हे तव्हांजे घर जो अॻु आहे ऐं ही घर जी बिल्कुलु साम्हूं हे दुकानु आहे हे तव्हांजे घर जे गेट जे बिल्कुलु साम्हूं आॾो ही दुकानु आहे ऐं ही पुराणियूं उहे गलियूं अव्हां जूं मौजूदु आहिनि मतां यादगिरी तव्हांखे ईंदी हुजे त हिननि गलियुनि में ज़रूरु तव्हां घुमिया हूंदव नंढा ऐं ज़रूरु कुझु यादगिरी मतां अची वञे त हे तव्हांजे घर जे साम्हूं साम्हूं हीअ दुकानु आहे हुनजे दुकान ते ही नौजवान ही बीठल आहिनि ऐं ही गली जेके आहिनि अव्हांजे घर खां पोइ हीअ जेका गली हली रही आहे हे असां तव्हांखे हिन जो थोरो गलियुनि जो ॻोठ दरस जूं ही उहे पुराणियूं गलियूं आहिनि जंहिंमें साईं खीमन मुलाणी पिणु घुमियो हूंदो ऐं साईंअ खे असां पंहिंजी अबाणी ॻोठ ऐं हिन गलीअ खां अॻिते साईं वारनि जो पंहिंजो दुकानु हुयो ऐं दुकान जी पिणु उतां जा लोकल जेके रहायशी आहिनि उन्हनि उहा तसदीक कई त हिन वक़्तु उहो दुकानु जेको आहे ठहियल आहे ॿी बनावट आहे हुनजी उहो दुकानु हिन खां थोरो अॻियां दुकानु इहो हुयो हो अॻिते हो न टोटल ई हा अच्छा ही दुकानु उहो हुयो इन घर वारनि जो अलॻि जॻह हा सही आहे साईं हे अव्हांजे दर्शन जो ॻोठ दर्शन जूं हे गलियूं ॾिसो केॾियूं न प्यारियूं प्यारियूं गलियूं आहिनि अव्हांखे असां पंहिंजे ॻोठ जो दीदार करे रहिया आहियूं दर्शन जो ॻोठ जेको हिन वक़्तु वार्ड आहे 23 मोरो म्युनिसिपल कमेटी जो साईं ही दर्शन जे ॻोठ जूं ही घटियूं अॼु असां अव्हांखे पंहिंजो अबाणो ॻोठ पंहिंजो जनम भूमि वारो ॻोठ घुमायो आहे उमेदु आहे अव्हांखे पसंदि ईंदो ऐं अव्हां पंहिंजे पोइ जेका ख़ानदान आहे पंहिंजा ॾोहिटा पोटा उन्हनि खे तव्हां ज़रूरु ॾेखारींदो पंहिंजे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे पुराणा दर जेके अकासी करे रहिया आहिनि हीअ ॾिसो साईं पुराणो ही दर